सोबदरो जी सकाफ़त ऐं हथ जे हुनर दुनिया में अलॻि सुञाणप रखनि था, जिते लुंगी ठाहिण जो कमु सदियुनि खां हलंदो अचे थो। मशहूर डिज़ाइनर अमजद मल्हा ॿुधाए थो त हिन हुनर जी शुरूआति पाकिस्तान ऐं हिंदुस्तान ठहण खां बि अॻु थी हुई। लुंगी ठाहिण लाइ कारीगर ज़मीन अंदरि ख़ासि खॾे में वेही कमु कनि था। हथ सां ठहियल लुंगियूं कटे सिलाई ऐं मुनफ़रिद डिज़ाइननि सां तयारु कयूं वञनि थियूं। इन्हनि में न रुगो मक़ामी पर बैनुल अक़वामी सतह ते बि वॾी दिलचस्पी ॾिठी वई आहे। सूबेदारे में तयारु थियल लुंगियूं मुख़्तलिफ़ ज़रियनि सां ॿाहिरि मुल्कनि ताईं पहुचायूं वञनि थियूं। लोक विरसा मेलनि ऐं ॿियनि सकाफ़ती तक़रीबुनि में हिन हुनर खे नुमायां कयो वियो आहे, जिते मक़ामी कारीगरनि जी महारत ऐं डिज़ाइनिंग खे ख़ासि साराहियो वियो आहे। सूबेदारो जो ही हुनर असांजी सकाफ़ती विरसे जो अहम हिसो आहे, जंहिंखे महफ़ूज़ करण ऐं दुनिया ताईं पहुचाइण जी ज़रूरत आहे। हिन हुनर जे पोयां मेहनती कारीगरनि खे सहकार ऐं साराह ॾियण सभिनी जो फर्ज़ आहे। अचो त गॾिजी पंहिंजी सकाफ़त खे उजागर करियूं ऐं हिन क़दीम हुनर खे दुनिया में वधीक मशहूर बणायूं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करण न विसारजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची